चंबड़ मां ख़बर ॾींदा हलूं त बुकेराणी सब डिवीज़न मां निकरंदड़ ज़ंवर शाख जी पुछड़ी जे आबादगारनि हारियुनि पारां जलाल मोरी स्टाफ ते ज़रई पाणी जी अणहोंद ऐं सिंधु दरिया ते ठहंदड़ तकरारी केनालनि खिलाफ़ नटण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौके ते पोरियत शाहिद अली टंगड़ी, वली मोहम्मद टंगड़ी, इलियास सोलंकी समेत मासूम ॿारनि पंहिंजनि हथनि में प्ले कार्ड खणी पाणी नाहे छो भला, करबला करबला, केनाल समूरा नामंजूर, वफ़ाक़ तोसां जहिड़ो आजा ज़ोरदार नारा हया विया। इन मौके ते पोरियतनि दाईंदे चयो त असां वटि एतिरो पाणी बि नाहे जो मयत खे गुसल ॾेई सघूं ऐं जानवर पखी उन विघे मरी रहिया आहिनि ऐं पाणी न हुजण सबबि इरिगेशन अमलो इहो जेको बाअसर मुंड जे ज़मींदारनि खे रिश्वत एवज़ पाणी विकिरो करे ॾियनि था, असांजा फ़सुल बि सुकी तबाह थी विया आहिनि ऐं हिननि जो वधीक चवणु हुयो त सिंधु मां 6 केनाल कंहिं बि सूरत में कढण न ॾींदासीं ऐं बबरलो धरणे जी आजा कयूं था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।